गर्दन जो दरिया। ओए पंहिंजे लाइ कफन वठी रखजो। असां अॼु खां ई तव्हां जूं कब्रूं खोटण शुरू कयूं था। रुली वियासीं पराए देश में, पर ही भाऊ कपड़ू खोटी। हेडा 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 मेरी काॾो थी वञी? दुआ जे घर वञा पई। दुआ जे घर? छो छा लाइ बि वञा? तव्हांजो कम अथव त ॿुधायो। आउं चवईं थी का बि ज़रूरत कान्हे वञण जी। खबरदार जो तूं वई आं। मां कोई लॼूं कोन थी वञा जो तव्हां को इजाज़त वठी वञा। माण्हू घर खां ॿाहिरि पेर रखंदो आहे न, नंढे वॾे खां इजाज़त वठी पोइ ॿाहिरि पेर पाईंदो आहे। तूं बस निकिरी थी पई बग़ैर लेसण जे। अम्मा जे घर वेंदी आहियां या आदीअ जे घर, उन जे लाइ बि तव्हां को इजाज़त वठां? मां वेंदसि, केरु रोकींदो मूंखे? छोरी अहिड़ी न तोखे मुक हणा। मुक असली न ॾाटे वारी जॾहिं लॻंदई न पोइ तूं सुधरंदी, तूं सुधरंदी कान। ॾिसां तूं मूंखे वञी त ॾेखार। तूं वञी कीअं थी? तुंहिंजा इहा गोॾा त वञी हिकिड़ी जॻह ते विहारिया। हली आ वेचारी आकरी थी वई आहे। अचे मिठल त मां हुनखे ॿुधायां थी, हाणे हिन घर में मां कोन रहंदसि। हिन घर में त तव्हां मुंहिंजे लाइ अज़ाब करे छॾियो आहे। अरे बस कर, इहो निमकी न असांखे ॾेखार। पार थी वेचारी कढे। पार न कढ। हल रस्तो पियो अथई, निकिर हितां। हल वञ पंहिंजी भेण वटि। वेंदसि, को तव्हांजे रोकण सां रुकंदसि कोन। ओए जादू है एड़ी का छोरी पुठिया बाय बार, एड़ी बाय बार मिट लगी वठी सिद्धो वञी मानस जे घर में रहे। ऐं जॾहिं पंहिंजे मुड़ुस सां गॾु वञी मानस जे घर में रहंदी न त पोइ ॾिसजांइ त अकबर खान जी सॼी मिल्कियत जो वारिस असारो मिठो पुट थींदो। बाक़ी जॻह न हिते रहियो पोइ त बाबा कारियारा कख कुछ भी न ठाहे सघंदा। मां त कोशिश कयां थी, पर मिठल उते वञण लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदो। राति जो जॾहिं छोरे जे कन में या किर किर पई कंदी न, पाणारो मिठड़ू पाण ई राज़ी थी वेंदो। पोइ ॾिस त कम कीअं था पका थियनि। छोरी जे पोयां बाहि त सुठी ॿरी आहे, पर हाणे अॻिते ॾिसूं त थिए छा थो। चाचा, मां चवां थी कुछ भी कर राणा के मोटाए ऐं हुनखे शादीअ वारी इज़त त लाइंस। वसाई तुम तरह ने बाह बारे ॾिनी तॾहिं तो गोली थी वियो। एॾो जल्दी कराची में कोन मोटंदी आहे। चाचा अदा राणा बि अजायो जिद कयो। हाणे भला इहा बि का शादीअ जी उमिरि अथसि जो जिद कयूं हलियो वियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त इहा आहे उन छोकिरी सां जिद कयो अथई जेका सॼे ॻोठ में बदनाम आहे। आऊं आयो हुउसि न, जिद त लायो वञा असां। चाचा तो वञी तकड़े में राणा जे रिश्ते जी ॻाल्हि कई। हा माई वञी ॻाल्हि कई, पर मूंखे ख़बर हुई त सुल्तान वारा रिश्तो न ॾींदा। राणे जे दिलि रखण लाइ मूं वञी रिश्ते जी ॻाल्हि कई। ऐं जॾहिं सुल्तान वारा जवाबु ॾिनो न त आस्ते आस्ते राणे खे बि वञाए वञा हा, ऐं जिद त नई बि वञे हा। पर तो भाई अहिड़ो दिलि न पिया बाह बारी इहो वञी कराची ठका कई। हाणे जल्दी कोन थो मोटई। चाचा पोइ हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? ॿ टे ॾिसूंसि था, मन कावड़ घटि थिएसि, पोइ मन मोटी अचे न त पोइ आऊं खणी वेंदोमांसि कराचीअ। राणा खे डर ॾियो त हू वञी कराची में के मैडम सां शादी करे हिते पहुचे। ईअं राणू कॾहिं कोन कंदो, ऐं इहो खुटको तूं न कर। चाचा हाणे तुंहिंजे मथां आहे, जेकॾहिं मुंहिंजो घर बर्बाद थियो न मां तोखे जोलियूं खणी पिटींदसि। माई पिट जा न, बाक़ी बंदूक खणी भले तूं भरे हणी छॾिजो। चाचा पाण वरी ज़मीन वारो मसइलो बि हले पियो। हिन अकबर खान सां ॻाल्हाए उहो मसइलो असांजो हल कराए पोइ वञिजो। मूं अकबर सां बि ॻाल्हायो आहे, जाड़े सां बि ॻाल्हायो आहे। हरे हरे सभु मसइला हल थी वेंदा। तूं परेशान न थी गुलाम, सभु मसइला हल करे कोन करंदुसि।
मिठल ई ज़ाल अॼु भला काॾे निकिता आहियो सोना साईं? हाँ छा चई? मूं इहो चयो त काॾे निकिरी पिया हो दिलबर साईं? तोखे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे? छा मूं कुझु ग़लति चयो? मूं तव्हांजे हुस्न जी तारीफ़ कई, इन में ग़लति ॻाल्हाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इन्ही जो मक़सद तव्हां रोल सॼो ॾींहुं घिटी में बीठा हूंदा आहियो ऐं ईंदड़ वेंदड़ छोकिरी खे तंग कंदा आहियो। ॼन खे त मूं कुझु बि न आहे चयो, पर तूं हिन दिल खे वणी वई आहीं। मां चवां थी झल बकरी धनारन जा धक तूं न चओ। जेकॾहिं तूं ईअं ॻाल्हाईंदी रहंदी ऐं हिते बीठी हूंदी दादा गुलू तोसां ॻाल्हाईंदो रहंदो। ऐं हा जेकॾहिं ॻोठ जे माण्हुनि तोखे अदा गुलूअ सां हिते ॾिसी वरितो न। वॾा के बदतमीज़ आहियो। बदतमीज़ त आहियूं सोना साईं। अॼु ई वञी मां बाबा जानी खे तव्हांजी दाह ॾियां थी। छा चई? बाबा खे दाह? कहिड़ी दाह ॾींदसि? चवंदीअसि त गुलूअ जी मुंहुं मथां दिलि अची वई आहे। दीदार कराईंदा रहजो सोना साईं। झल बकरी धनारन जा धक अदा हिक ई मुलाकात मेरे सजी छोकिरी सां तो इश्क तो करी रेस दाणा कढी छॾींदी दाणा। लाला हिते त दिलबर न आहे। मूं पंहिंजे अखियुनि सां दिलबर खे हिते ॾिठो हो। असांखे पहुचण में देरि थी वई वरियाम। केतिरो भॼंदा मिठल? हिक न हिक ॾींहुं असांजे साम्हूं ज़रूर ईंदा। जेकॾहिं हिकु मिली वियो न त भलो, ऐं जेकॾहिं टई ॿाहिरि कठे था मिलनि त उन्हनि खे बि टीड़ा मारींदासीं। जॾहिं गोह खे खुटी खणंदी आहे त शिकारनि जा घर ताड़ींदी आहे। अॼु उहा गोह हथनि मां निकिरी वई मिठल। जेकॾहिं अॼु हथ अचंदा न त उन्हनि खे अहिड़ो त सबक सेखारिया जो बोलजी बि असांजे ॻोठ जो रुख न कंदा। अम्मा बाबा जानी खे चई गुलू ऐं मल्हार जा कन छिकराए छॾ। अम्मा थोरी घणी ॻाल्हि ते तुंहिंजे बाबा जानी खे दाह छा ॾियां? अम्मा ये थोरी ॻाल्हि नाहे। घिटीअ में भी न्याणियुनि खे तंग करण ये थोरी ॻाल्हि आहे। तुंहिंजे न बाबा जानी सां ॻाल्हि कयमि त हू कावड़जी वेंदो ऐं ॻाल्हि वञी परे पवंदी। अम्मा सुल्तान वारनि जी त तोखे ख़बर आहे न, जंहिंसां दुश्मनी कनि था न उनजे पोयां बाहि ॿारियो ॾियनि। छा अम्मा तव्हां उन्हनि खे कुझु बि कोन चवंदो? मां वेंदसि वञी मरियम खे दाह ॾेई ईंदसि त उहो पंहिंजे छोकिरनि खे सम्झाए छॾींदी। अम्मा मरियम खे सम्झाइण सां हू मुड़ंदा कोन। या तू बाबा जानी के चवे थी या मां वनी मिठल के चवा? न मिठल वडो जज्बाती आहे। तू छा थी चाहीं? तेने थोरी ॻाल्हि ता वरी बंदूकूं खजनि। न उन्हनि खे असां कुझु न चऊं, भल असांखे तंग कंदा रहनि। इहो इत्तेफ़ाक थी वियो। तू वईं जो हू तोखे घिटीअ में मिली विया। रोज़ रोज़ ईअं थींदो छा? ऐं तूं बि रोज़ रोज़ त कोन घरां निकिरंदीअ न। जेकॾहिं न ॿिए चकर तोसां अहिड़ी बदतमीज़ी कयूं त तुंहिंजे बाबा जानी खे चई पोइ उन्हनि खे सेख त ॾियारींदसि। ठीकु आहे अम्मा, तूं चए थी त मां खणी माठ थी कयां। मूंखे गुल्लू जे मथां वॾी कावड़ आहे। हिन चकर तूं इन ॻाल्हि खे विसारे छॾ। अम्मा ईअं त माठ मां बि न कंदीसांसि। मूंसां ॻाल्हाई न त मुंद जी ॿुधाईंदीसांसि। हू आहिनि बेहुदा छोरा। तूं उन्हनि खे जेतिरो चढ़ाईंदीअ ओतिरो गंद कंदा। घिटीअ में न ॿिए दफ़े कॾहिं मिलनि त तूं उन्हनि खे वरंदी न ॾिजां, सिधी घर हली अचिजां। तूं बि सफ़ा कचरी आहीं। घिटीअ में बि न इहे छोरनि सां बात हणंदीअ त माण्हू कोन खिलंदा। वसाई मुंहिंजी ॻाल्हि ते तूं एतबार करी चाहे न करी,
पर मुंहिंजी ॻाल्हि दिल खोले ॿुधजांइ, राणा ऐं सदोरीअ जो रिश्तो पक्को समझ। पवई तो हाणे रधे पके में पाणी। छा चई? पर चाचा नवाब त चयो सुल्तान खान रिश्तो ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। तोखे मिड़े मुंझाइनि पिया। ऐं जॾहिं न राणा खान निकाह करे सदोरी खे घर वठी ईंदी न, पोइ अखियूं पट पई, पोइ ख़बर पवंदई। हा पर राणा त कावड़ जी कराची वियो आहे न को। राणा खान कराची कोन वियो अथई, इते ई काथे ओस पास में वेठो अथई। शादी जो इंतजार पियो करे त तारीख़ कॾहिं था ॾियनि। हाणे मां कंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयां? तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कयां, चाचा नवाब जी ॻाल्हि ते एतबार कयां, या गुरहन जी ॻाल्हि ते? एतबार करी चाहे मुंहिंजी ॻाल्हि ते न करी, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे। बाक़ी सभु तोखे बेवकूफ़ पिया बणाईनी। मूं तो मथां एतबार कयो, हाणे मूंखे तूं ई ॿुधा त इहो रिश्तो कीअं टुटे? माई तोखे त ख़बर आहे न, मां सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी। तूं बि कुझु मालड़ो ख़र्च कर त ॾिस मां इन राणे जे रधे पके में कीअं थी तोखे पाणी विझी ॾियां। ठीकु आहे, ठीकु आहे सियाणी, तूं जेके पैसा घुरंदी मां तोखे ॾींदसि, पर तूं मूंखे इहो त ॿुधाए तूं छा करण वारी आहीं? या मूंखां पैसा वठी तूं ईअं उॾाए छॾींदीअं? जेकॾहिं तोखे मूंखे पैसा न ॾियणा त पाण वटि संभाले कंढियूं ॿधी रख रवन में। अजायो कावड़ न कर सियाणी, तुंहिंजे लाइ पैसा खोड़। तोखे ख़बर ई कान्हे का इन सदोरी मरियम खे वञी घर अहिड़ो मां पुछड़ो कंदसि न जो रिश्ते ॾियण खां त पहिरियों ई इनकार करे छॾींदा। सियाणी इहो कमु मूंखे करे ॾे, जेतिरा पैसा तूं घुरंदी मां तोखे ॾींदसि। अॼुकल्ह ॻोठ में नयूं ख़बरूं पयूं हलनि, छा तव्हांजे कन ते का खुड़क पई आहे? तहिड़ी का बि ख़बर न आहे ॿुधी फोटा। इहो जेको नवाब आयो आहे न, इनखे राणे कंहिं ॿिए कम जे लाइ घुरायो आहे। बाक़ी ज़मीन जो त रुॻो बहानो अथसि बाबल साईं। ॿिए कम लाइ? जी बाबल साईं, ख़बर पई आहे त राणो खान ॿी शादी थो करे ऐं सुल्तान वारनि खां भेण जो संग घुरियो अथसि। छा चई? राणा खान हिन उमिरि में ॿी शादी कंदो? बाबा साईं ॻाल्हियूं त हलनि पयूं। जेकॾहिं सुल्तान वारनि खां रिश्ते जी घुर कई अथसि त राणा सुल्तान वारनि सां मिटी करे पंहिंजी ताक़त वधाइण थो चाहे। बाबला साईं उहो बि तॾहिं न जॾहिं सुल्तान वारा हुनखे रिश्तो ॾियनि। सुल्तान वारा बि अहिड़ी सोच जा ई आहे। ऐं जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त नवाब वारा सुल्तान वारनि खे राज़ी करे वठंदा। बाबल साईं जेकॾहिं पाण में मिटी कनि था न, पोइ त सॼो ॻोठ हिननि मां अड़िजी वेंदो। हा पुटा, हिन वक़्तु मूं सुल्तान वारनि खे लालच ॾेई पाण सां मिलायो। राणा वारनि बि इहा ई अटकल कई आहे ऐं चाहे थो त सुल्तान वारनि सां अहिड़ो रिश्तो मज़बूत थी वञे जो कॾहिं टुटे ई न। जॾहिं इहा मिटी थी न त इहो राणा सुल्तान वारनि खे अहिड़ो इस्तेमालु कंदो जो हिन ॻोठ में ग़रीब गुरबे जी ज़िंदगी बदतर थी वेंदी। बाबल साईं अञा त ॻाल्हियूं थियूं हलनि, थी सघे थो न थिए। पर इहा मिटी न थिए त बहितर आहे। प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। अदा देख वरी कहिड़नि परेशानियुनि में वकोड़जी वियो आहे। जॾहिं बि मां अकेलो हूंदो आहियां त हुन जूं यादूं दिल जे मथां तरी ईंदी आहे। अदा हाणे पंहिंजी वास्तानी खे हमेशह लाइ विसारे छॾ, हू तो तरफ़ कॾहिं बि न ईंदी। इहा ॻाल्हि न कर मुंहिंजा भाउ, जेकॾहिं मुंहिंजी मस्तानी न मोटी न त मां जी कोन सघंदुसि ऐं मुंहिंजी असरत अॼु ताईं अधूरी रहियल आहे। ऐं मूं पंहिंजी मस्तानी खे इहो बि न आहे ॿुधायो त मां ई हुनजो मस्तानो आहियां। हाणे इहा असरत पंहिंजी दिलि में दफ़न करे छॾ, न हू तोखे मिलंदी न ई वरी तूं हुन सां इहा दिलि जी ॻाल्हि करे सघंदी। मूं तोखे केतिरो चयो त तूं पंहिंजी दिलि जी ॻाल्हि हुन सां करे छॾ, पर सदाईं तूं चवंदे मुनासिब वक़्तु ॾिसी हुन सां ॻाल्हि कंदुसि।
हाणे अची वियो अथई न मुनासिब वक़्तु। मूं इहो कॾहिं बि कोन सोचियो त मुंहिंजी मस्तानी मूंखे ई ज़हर ॾिनी। जॾहिं हुनखे ख़बर हुजे हा त तूं हुनजो मस्तानो आहीं त पोइ थी सघे थो हू तोखे ज़हर कोन ॾे। अदा गुलो, अदा सुल्तान किथे आहे? ख़बर न आहे अदा, ॾाढो वॾो काॾे निकिरी वियो। तूं छा थो सम्झी त राणी दिलबर वारनि वटि आहे या न? का बि ख़बर कोन थी पए त हुननि वटि आहे या न। पर मुंहिंजो शक उन्हनि जे मथां वञे थो। अदा पोइ घिड़ऊं था हुननि जे घर में, पोइ सॼी ख़बर पइजी वेंदी त हुननि वटि आहे या न। अदा गुलो, ईअं ई कबो। सदोरी जेका दुश्मनी खत्म थी चुकी है उन्हीं दुश्मनी के ॿीहर जन्म न दे, न त आलम वांगुरु तुंहिंजो बि नाव निशान ज़मीन ते मिटाए छॾ। सोट सुल्तान वारा पूरी तैयारी सां पंहिंजे ज़मीन तरफ़ वञी रहिया हुया। घणा ॼणा आहिनि? 5-6 अमरा थींदा। अदा त पोइ छा सलाह आहे? हलो कयूं न कमु किटली। न दादा न, फिलहाल छेड़ो न। अदा छा पोइ असां उन्हनि खां लिकंदा रहूं? मां लिकण जी ॻाल्हि नथो कयां तो दा, फिलहाल छेड़े खे टारण जी ॻाल्हि पियो कयां। उहा त मूंखे बि ख़बर आहे सौट ते सुल्तान वारा छेड़ो चाहिनि था, छो जो सुल्तान खां वधीक बददिमाग़ माण्हू ॿियो कोन हूंदो। अदा मां त चवां थो हुननि खे ठाऊ की मलणी ॾियूं, पोइ हू ढरा थींदा, न त रोज़ रोज़ असांजी ज़मीन ते भॻा बीठा हूंदा। असां ज़मीन ते धड़ करे त कोन हलंदासीं न। केॾी महिल अकेलो मां हूंदुमि, केॾी महिल दोदो हूंदो, केॾी महिल दातमा हूंदो, केॾी महिल सोट अमीर हूंदो। हुननि खे असां सभिनी मां केर बि हिकिड़ो हथ अची वियो न, धारा कढी छॾींदा। ज़मीन जो कम कुछ ॾींहंनि लाइ सौट अमीर जे हवाले कयूं था। छा मूंसां कोन विढ़ंदा? हुननि जी दुश्मनी असां सां आहे, तोसां न। अदा वक़्त सोट खे बि न कंदा जेकॾहिं ही रुख चढ़ी वञनि त। लाज़मी न आहे त अमीर हुननि जे रुख चढ़े, जेकॾहिं परे खां नज़र पएसि त थोरो पासीरो थी वञे। आख़िर केतिरो वक़्तु हुननि खां पासीरो रहंदासीं? कुझु वक़्त ताईं हुननि खां पासीरा थींदासीं त जीअं हुननि जो जोश मरे पोइ ओचितो हली ॾींदासीं सटको। अम्मा मां जेकर हिन घर में 2-3 ॾींहं ॿिया रहंदमि न त मां बीमार थी पवंदमि। अम्मा मूं ते भलाई कयो, बाबा जानी खे चओ त मूंखे मुंहिंजो हिस्सो ॾे त मां को भलो वञी घर वठां। तूं गोराम खे मञाए वापसि अची उते घर रहो। मां अकेली बेज़ार थी पई आहियां। अम्मा तूं हूंदी आहीं न त मुंहिंजो टाइम ईअं गुज़री वेंदो आहे ऐं नई वरी बोरियत थींदी आहे। अम्मा गोराम हाणे हुते अचण लाइ राज़ी नथो थिए। तूं जे न हुनजे मथां ज़ोर रखंदीअ त हू राज़ी थी वेंदो। मूं पहिरें ई 2-3 चकर इहा कोशिश कई आहे, पर हू चए थो त हाणे हिते ई रहणो आहे तोखे, ऐं चए थो त हाणे कंहिं बि ॿिए दर ते असां न हलंदासीं। हाणे अम्मा तूं ई ॿुधाए त मां छा कयां? गोराम जे नथो अचे त तूं निकिरी अच, पोयां तुंहिंजे गोराम पाण ई भॼंदो ईंदो। अम्मा जेकर मां उते अचां ऐं गुराम उते न अचे, मुंहिंजे लाइ को मसलो पैदा करे त? तुंहिंजे लाइ कहिड़ो मसलो कंदो? जेकर इहे चवे त मां ॿी शादी थो कयां ऐं चए मां तोखे तलाक, अलाही न कंदो अम्मा मां इन लाइ तव्हांखे चवां थी त मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। जेकर तव्हां मुंहिंजे मथां भलाई करणु चाहियो था न त बाबा जानी खां मूंखे मुंहिंजो हिस्सो वठी ॾियो। मुंहिंज खे हिस्सो ॾेई पछतायूं पिया, वरी तुंहिंजो हिस्सो तोखे ॾेई ऐं तोखे अखियुनि सां तबाह हूंदे ॾिसूं। अम्मा तूं ऐं बाबा जानी पंहिंजी ज़िंदगी में हर सुख ॾिठा आहिनि। जेकी शइ तव्हांखे खपे थी तव्हां ख़रीद कई, त पोइ अम्मा मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? अम्मा सभु कुझु हूंदे बि मां हेड़े घर में रहां छो भला? अम्मा हाणे तूं ई ॿुधा, छा असांखे पंहिंजी ख़ुशियूं ॾिसण जो को हक़ न आहे? मां पंहिंजी ज़िंदगी हेड़े कच्चे घर में नथी गुज़ारे सघां ऐं रुपए लाइ मां हलाक आहियां, जॾहिं की मूं वटि मुंहिंजी एतिरी मिल्कियत आहे। खुदा जे वास्ते अम्मा मूंखे मुंहिंजो हिस्सो ॾियो। ठीकु आहे अम्मा, मां तुंहिंजे बाबा जानी सां ॻाल्हाईंदसि, ॾिसां त उहो मूंखे कहिड़ो थो जवाब ॾे। अम्मा बाबा जानी खे राज़ी करणु तुंहिंजो कमु आहे,
पर मूंखे मुंहिंजो हिसो घुर्जे। चाचा नवाब हाणे दादा साईं ॾाढो ॾुखियो मोटंदो, पर जेकॾहिं न तूं हुन ते ज़ोर रखी त थी सघे थो वापसि मोटी अची। गुलाम पुट राणो खान शादी जिद करे वियो आहे, उन जिद दा लाइज़ केरु? चाचा सुल्तान वारा जॾहिं रिश्तो ई नथा ॾियनि त पोइ अदा साईं शादी कंहिंसां कंदो? या अदा चवे त कंहिं ॿिए हंधा रिश्तो वठो, रिश्ता खोड़। राणे खान जो जिद आहे त शादी कंदुसि त उते ई कंदुसि, न त न। बाबा साईं सुल्तान वारा छोकिरीअ खे मारे छॾींदा पर राणा खान खे रिश्तो कोन ॾींदा। ज़ोर जे लाथोसु न त सुल्तान खे मञाए वठंदासूं तोसूं कान। न चाचा न, इहो कमु कॾहिं बि न कजांइ। जेकॾहिं इहो कमु कयई त अदी तोखे ऐं मूंखे घर में पेरी रखण कोन ॾींदी। इन करे त मां करे वियो आहियां। तूं हाणे ज़मीन जो सोच। इन ज़मीन जो मसालो तॾहिं निबिरे हा जॾहिं राणो हिते हुजे हा। राणो खान जिद करे शादी वञी कराची वेही रहियो आहे। हाणे अकबर सां ॻाल्हाईंदुसि न, पोइ पहिरीं जिद इहो कंदा राणे खे वठी अचो। चाचा राणा खान त हाणे साल खनि ईंदो ई कोन। लाउती या निभागी वाई न कढंदो कर, साल वॾो आहे। राणे खान खे 1 महीने में वापसि कंदुसि, 1 महीने में। अदा साईं खे तव्हां तॾहिं घुराए ॾियो जॾहिं हू शादीअ जो ज़िद छॾे। शादी करे थो त भले करे, रहसाणो ॿार आहे। हिकिड़ी छा 2 शादी ॿियूं बि करे। पोइ इहा ॻाल्हि वञी अदीअ सां कर। उते ॻाल्हि कहिड़ी आहे पुट? चाचा साईं अदा खे त खणी ज़िद तां लाहे वठंदासीं, पर अदी ज़िद तां कोन लहंदई। इन सूरनि खां त राणा गोली थी वियो। हाणे ॻाल्हि ॿुधो, अदी ऐं अदा खे हिकु करे पोइ ई तव्हां वापसि वञिजो। सभु भलाई थींदी, तूं परेशान न थी, आऊं आयो आहियां न। हीअ दुनिया